नौशेरो फिरोज ॻोठ लाल बख्श लुंड जो क़दीमी क़ब्रिस्तान जंहिंमें दरगाह पीर नवाज़ अली शाह जीब आहे, पर अफ़सोस हितां जा एमपीए एमएनए डिस्ट्रिक्ट चेयरमैन सरकारी ऐं टाउन चेयरमैन बेध्यानी सबबि बरसात ऐं गटर नालियुनि जो पाणी मुक़ाम में दाख़िल थियण सबबि क़बरूं मुस्मार थियण लॻियूं आहिनि। हीउ क़ब्रिस्तान जेको 2 सदियूं पुराणो आहे, सरकार जी बेध्यानी सबबि तबाही ऐं बर्बाद थी रहियो आहे। हितां जा सियासत कंदड़ इलेक्शन में ज़ाहिर थींदा आहिनि। हिन महिल ताईं न पाणी था कढराइनि, न ई दीवार था ॾियारनि। जीअं त असांजे क़ब्रिस्तान जी दीवार जो टेंडर बि थियल आहे, इंतज़ामिया मिली भगत करे कमु अध में छॾे दीवार जा पैसा बि खाई विया आहिनि। ॻोठ वारनि जो चवणु आहे त इंतज़ामिया पाणी न कढरायो ऐं दीवार जो कमु मुकमिल न करायो त डीसी ऑफिस साम्हूं सूमर ते धरणो हंयो वेंदो। रिपोर्ट माशूक कोराई, नौशेरो फिरोज।